सभिनी पहिरियों दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तों सिस्टम जी ॻाल्हि कंदासीं ऐं थी सघे थी मॉनसून जो आख़िरी सिस्टम हुजे राजस्थान गुजरात ऐं थर पार करे अचिड़ो थर में। बाक़ी सभु कुझु मुंहिंजे परवरदिगार जे हथ में आहे। दुआ कंदा आहियूं त हीउ आख़िरी जेको सिस्टम अचे पियो थर पार कर ऐं अचिड़ो थर में कुझु बरसातूं वसाए, जीअं उनजो जेको दारोमदार आहे थर पार कर वारनि जो सॼो इन बरसाति ते आहे। मुंहिंजी बि दुआ आहे, तव्हां बि दुआ करे छॾियो, कमेंट में आमीन लिखे छॾियो त अलाह साईं पंजतन पाक जे सदके हिन सिस्टम मां थर पार कर ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में रहमत जी बरसाति वसाए। दोस्तों हिन स्क्रीन शॉट में ॾिसो था त हीउ सिस्टम राजस्थान गुजरात जे बिल्कुलु वेझो ईंदो, बरहाल कुझु फैक्टर हिन जे फेवर में आहिनि। अगरि थी वियो कमु थर पार कर ताईं हीउ जेको सिस्टम आहे बरसाती अचण जा इम्कान आहिनि। थी सघे कुझु इलाइक़नि में सुठी बरसाति थिए। बरहाल हीअं काफ़ी ॾींहं पिया आहिनि त सेप्टेंबर जी 10 तारीख़ खां पोइ मतिलबु त मॉनसून जेको आहे सिंध मां ख़तमु थियण जा इम्कान नज़र अचनि पिया। हीउ आख़िरी सिस्टम आहे, आख़िरी उमेदु आहे। उमेदु अलाह साईं में आहे। बरहाल कुझु नज़र अचे पई उमेदु आहे। वधीक तव्हां दुआ कयो त हीउ जेको सिस्टम आहे थर पार कर में बरसातूं वसाए। दोस्तों सेप्टेंबर जे पहिरीं ऐं ॿिए हफ़्ते में त इहो मॉनसून जो सिस्टम आहे। बरहाल थी उन खां अॻु में मॉनसून खां अॻु में मग़रबी सिस्टम आहे। सिंध जे कुझु इलाइक़नि में बरसाति जा चांस नज़र अचनि पिया। 24 तारीख़ ते उत्तर सिंध आहे, कुझु विचोली सिंध में ककर ठही सघंदा, किथे किथे गजगोड़ सां गॾु हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी। ऐं इहो मग़रबी सिस्टम जा आसरात हूंदा, को मॉनसून जो सिस्टम न हूंदो। बरहाल हिनखे मिक्स कंडीशन चई सघिजे थी, छो त मॉनसून जी कुझु सपोर्ट हूंदी ऐं उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में जेकबाबाद, कंबर शहदाद कोट, कशमोर ऐं सखर लाड़काना, उनखां पोइ ओलह सिंध, इन्हनि इलाइक़नि में ज़िला खैरपुर आहे, ककर जेके आहिनि ठही सघंदा, किथे किथे बरसाति थी सघे थी 24 तारीख़ ऐं 25 तारीख़ ते। बाक़ी को वॾो सिस्टम न आहे, परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। दोस्तों ॾखण जी हवा जी ॻाल्हि कयूं त ॾखण जी हवाउनि में अॼु इज़ाफ़ो थींदो ऐं सुभाणे बि कुझु सुठियूं हवाऊं लॻंदियूं ॾखण ऐं विचोली सिंध में। उनखां पोइ हिन हवाउनि में कुझु घटिताई ईंदी, मतिलबु त अहिड़ी ख़ासि हवा न हूंदी जीअं पहिरीं जेके कुझु तेज़ हवाऊं हुयूं उनखां कुझु घटि हूंदियूं। मौसम में कोई तब्दीली नज़र अचे पई ऐं गर्मीपद वधण जा इम्कान आहिनि, ख़ासि करे विचोली उत्तर सिंध में। उनखां पोइ बलोचिस्तान में मग़रबी सिस्टम जा जेको निज़ाम आहे उनजा असरात उत्तर सिंध में हूंदा। उनजी रिपोर्ट आउं ॾेई चुको आहियां। 24 तारीख़ ते कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था। दोस्तों बलोचिस्तान ऐं सिंध जे काफ़ी इलाइक़नि में मौसम जेको आहे ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। मतिलबु त को वॾो सिस्टम नज़र न पियो अचे जंहिंमां का वॾी बरसाति थी सघे। हीउ 24 तारीख़ जे ककर ठहंदा, हीउ बि मग़रबी सिस्टम जा असरात जे करे कुझु ककर ठही सघंदा, किथे किथे हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी। बाक़ी मग़रबी सिस्टम जे ककर जेके ठहंदा इन में गजगोड़ ऐं हवा वधीक हूंदी आहे, तव्हांखे उहा ख़बर आहे। मौसम में का बि तब्दीली थिए त उनजे बारे में तव्हांखे रिपोर्ट इंशाअल्लाह जल्द इन पेज ते ॾींदासीं। त फ़िलहालु जेके आहिनि ॾखण जी हवाउनि जो मज़ो वठो ऐं 25 तारीख़ खां पोइ ॾखण जी हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी। 24-25 खां पोइ ऐं हवाउनि में जीअं घटिताई ईंदी गर्मी में इज़ाफ़ो थींदो। मॉनसून जो सिस्टम सिंध में ईंदो या न ईंदो उनजी कंफर्म रिपोर्ट इंशाअल्लाह तव्हांखे 25 अगस्त ते इन पेज ते ॾींदासीं। 25 अगस्त ते इन पेज ते ॾींदासीं त मॉनसून जो सिस्टम सिंध में कहिड़े इलाइक़नि में बरसातूं वसाए सघे थो ऐं कहिड़े इलाइक़नि में बरसातूं न वसाईंदो। त महिरबानी करे असांजो कोई पेज आहे हिनखे फॉलो कयो, महिरबानी करो।